अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु पाण हिकु नओं लेसन स्टार्ट कंदासीं। चाइनीज़ मंथ्स या महीननि खे चाइनीज़ में कीअं पढ़िबो आहे या कीअं ॻाल्हायो वेंदो आहे। त सभ खां पहिरियां पाण चाइनीज़ वर्ड्स आहे यूए मतिलबु महीनो। नंबर 2 ते जेको वर्ड्स आहे चाइनीज़ जो उहो आहे नियन मतिलबु ईयर। इंग्लिश में जी मीनिंग थींदी ईयर, सिंधी में मीनिंग थींदी साल, नियन। ऐं नंबर 3 ते वर्ड आहे चिनियन मतिलबु दिस ईयर, मतिलबु हिन साल। सिंधी में जी मीनिंग थींदी हिन साल, चिनियन। उनखां पोइ जेको वर्ड आहे क्यूनियन मतिलबु लास्ट ईयर, गुज़िरियल साल। उनखां पोइ पाण अॻिते पढ़ंदासीं त ईंदड़ साल खे चाइनीज़ में छा चयो वेंदो आहे। त चाइनीज़ में ईंदड़ साल खे चयो वेंदो आहे मिंगनियन मतिलबु ईंदड़ साल, नेक्स्ट ईयर। उनखां पोइ आहे शांगयुए मतिलबु लास्ट मंथ, गुज़िरियल महीनो। उनखां पोइ वर्ड्स आहे चाइनीज़ जो जगयुए मतिलबु दिस मंथ, इन जो मतिलबु थींदो हिन महीने। इन खां पोइ जेको लास्ट वर्ड आहे इन स्लाइड जो उहो आहे शियागयुए मतिलबु नेक्स्ट मंथ, ईंदड़ महीनो। त इहे वर्ड्स जेको आहिनि इहे हिन लेसन लाइ मेन वर्ड्स आहिनि। उनखां पोइ पाण हलंदासीं पंहिंजे मेन टॉपिक ते, त चाइनीज़ मंथ्स या महीननि खे चाइनीज़ में कीअं पढ़ियो वेंदो आहे। त सभ खां पहिरियों जेको महीनो आहे इन खे पाण उहो साॻियो ई क़ानून क़ाइदो पढ़ंदासीं। पहिरीं काउंटिंग, उनखां पोइ वरी मंथ यूए, जेको चाइनीज़ में मंथ खे चवंदा आहिनि यूए। त ई मतिलबु हिकु, यूए मतिलबु महीनो, यूए मतिलबु जनवरी, पहिरियों महीनो। उनखां पोइ यूए मतिलबु ॿियो महीनो जेको आहे फेबरवरी। उनखां पोइ आहे सैन यूए मतिलबु मार्च, जेको टियों महीनो आहे। उनखां पोइ आहे सी यूए मतिलबु चौथों महीनो, अप्रैल। उनखां पोइ 5 महीने खे चवंदा आहिनि वू मतिलबु 5, यूए मतिलबु मंथ, जेको आहे मई पंहिंजो आहे 5 महीनो। उनखे चवंदा आहिनि चाइनीज़ वू यूए मतिलबु 5 महीनो, या चऊं पाण मई। उनखां पोइ वर्ड आहे ल्यू मतिलबु 6, यूए मतिलबु मंथ, यूए मतिलबु जून, जेको 6 महीनो आहे। उनखां पोइ पाण पढ़ंदासीं छी यूए मतिलबु जुलाई मतिलबु 7 महीनो। या आउं तव्हांखे ॿुधायां त हीउ जेको महीनो हले पियो इनखे चवंदा आहिनि छी यूए। जेको जुलाई जो महीनो हले पियो इनखे चवंदा आहिनि छी यूए मतिलबु 7 महीनो। उनखां पोइ जेको महीनो आहे पा यूए, अगस्त, 8 महीनो, पा यूए। उनखां पोइ जेको महीनो आहे 9 महीनो आहे, उनखे चयो वेंदो आहे च्यू मतिलबु 9, सेप्टेंबर, च्यू यूए। उनखां पोइ जेको महीनो अचे थो शि मतिलबु 10, मतिलबु 10 महीनो, यूए मतिलबु महीनो, शि यूए मतिलबु अक्टूबर। उनखां पोइ महीनो आहे शि मतिलबु 10, ई मतिलबु 1, मतिलबु 11, यूए मतिलबु महीनो, शि यूए मतिलबु नवंबर। उनखां पोइ जेको लास्ट महीनो आहे या साल जो आख़िरी महीनो आहे उनखे चइबो आहे शि मतिलबु 10, मतिलबु 10, माना 10 + 2 थिया 12, यूए मतिलबु महीनो, शि यूए मतिलबु दिसंबर या 12 महीनो या साल जो आख़िरी महीनो। त दोस्तों, उमेद आहे त अॼु जे हिन वीडियो मां तव्हां घणो कुझु सिखिया हूंदा। त हिकु छोटी गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल सिंधी चाइनीज़ अकेडमी खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे प्रेस कयो ऐं वधि खां वधि शेयर कयो। तव्हांजी महिरबानी। नेक्स्ट वीडियो जे लाइ मुंहिंजे चैनल खे वधि खां वधि सब्सक्राइब कयो। थैंक यू। मिलंदासीं हिकु नए वीडियो सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।